नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त में काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलो। काज़ी अहमद सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एडमोर पंप वटां ज़िले अॻवान जनरल सेक्रेटरी रफ़ीक मल्ला, बशीर जोखियो, वसीम मीरजत ऐं ॿियनि जी अॻवानी में तालका प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त ताज़ो सिंध तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी खे टंडो अलायार में शहीद कयो वियो। उन में पीपल्स पार्टी ऐं पंजाब साम्राज मुलविस आहे। ताज़ो वफ़ाक़ हुकूमत पारां सिंध जे बेटनि ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी भरपूर नमूने सां तहरीक हलाए आवाज़ उथारियो ऐं सरापा एहतिजाजी रही। उन तहरीक खे ख़त्म करण लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी खे शहीद कयो वियो आहे। हिननि चयो त सिंध तरक़ी पसंद पार्टी हमेशह सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। शहीद अल्ताफ़ जसकाणी जे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में समूरी सिंध अंदर एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।